बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। ई रिकॉर्डिंग करण खां अॻु में मां हिकिड़ी ॻाल्हि पियो सोचियां वेठो त जॾहिं ॻोठ ते रहंदा हुआसीं त ॻोठ जे ॿाराड़ीअ जो घरु नंढिड़ो पर हूं मैदान वग़ैरह त वॾो हूंदो आहे त उते सुबुह सां उथी ऐं मां थोरा चांवर खणी ऐं ॿाहिरि अङण ते छॾींदो हुउसि त पोइ जेके कुकड़ वग़ैरह हूंदा हुआ त पहिरें ॾींहुं उहे आया ऐं पखी घटि आया त मूं कोशिशि करे ॿिए ॾींहं ते साॻा ई ओतिरा ई चांवर खणी ऐं वरी जो छटिया त कुझु पखी झिरकियूं वग़ैरह इहे आया। इहा रूटीन तक़रीबन 6 महीना हली। 6 महीननि खां पोइ मूं महसूसु कयो त जेके उते झिरकियूं हुयूं उहे मुंहिंजे वेझो थियणु लॻियूं हुयूं। यानी जेकॾहिं आउं वेहंदो हुउसि कमरे में त उहे उन खट ते अची वेही रहंदियूं हुयूं या कुर्सीअ ते वेहंदो हुउसि त भरिसां अची बीह रहंदियूं हुयूं। त हिकु ॾींहुं आज़म थो करण लाइ मूं अहिड़ो कमु कयो जो हिकिड़ी प्लेट में थोरा चांवर रखी ऐं मूं हीअं वधाए ऐं उन झिरकियुनि ॾे जो हीअं वधाए त हिकिड़ी झिरकी अचे उते चांवर खणी खाई ऐं जेको आहे सो ॼमी वई। त मूं महसूसु कयो त हुन पखियुनि खे केॾो भरोसो हुयो हिन इंसान ते या मूं ते ईअं महसूसु पिया कनि त हीउ कंहिं बि क़िस्म जो नुक़सानु न पहुचाईंदो, हुननि खे कंहिं बि क़िस्म जो ख़ौफ़ न पियो थिए। त असां इंसान अलाए छो इन कैफ़ियत में गुज़रंदा आहियूं, परेशानीअ वारी हालत में या एॾो टेंशन में हूंदा आहियूं जो असांखे ख़बर न पवंदी आहे त असां ख़ौफ़ में वठिजी वेंदा आहियूं, भउ में वठिजी वेंदा आहियूं ऐं असां एसि ताईं जो इहा तवकल ई न करे सघंदा आहियूं त अलाह साईं आहे जेको असांखे हर मुश्किल वक़्त में, हर ॾुखे वक़्त में संभाले थो पियो। जॾहिं न असां इहे शयूं संभालणु शुरू कंदा आहियूं, पंहिंजो पाण खे मुतमइन करणु शुरू कंदा आहियूं त ज़िंदगी आसानी जे तरफ़ वधणु शुरू थी वेंदी आहे। असां नफ़्सियाती तौर ते ख़ौफ़ में वरितल हूंदा आहियूं, भउ में वरितल हूंदा आहियूं त जेकॾहिं हीअ शइ हीअं थी वई त हिन जो नुक़सानु हेॾो थी वेंदो। त मां कल्ह किताब पियो पढ़ां वेठो त उन किताब में लिखियलु हो त जेकॾहिं तव्हांखे बद ऐं बदतर मां वधि में वधि चूंड करणी पए त पहिरियों त तव्हां सोचे ऐं बदतर जी चूंड कयो। ॾिसो त जेकॾहिं तव्हां को कमु कयो था पिया त उनजो आख़िर नतीजो छा निकिरंदो, या उन खे आसान तरीक़े सां ईअं सम्झाए सघिजे थो त हिकिड़ो माण्हू हुयो, उहो सरकारी नौकिरी जो कंदो हुयो त हिकिड़े ॾींहुं हुन सरकारी नौकिरी कंदे हिन कंहिंखां ज़रूरत जे बुनियाद ते पैसा वरिता, यानी रिश्वत वरिती। त उहा रिश्वत कंहिं माण्हूअ रिकॉर्ड करे छॾी, रिकॉर्ड जो करे छॾी त 2-3 ॾींहंनि गुज़रण खां पोइ हुन वटि हिकिड़ो माण्हू आयो। उन चयो त इहा जेका रिकॉर्डिंग आहे मां तुंहिंजे आला ऑफिसरनि खे ॾेखारींदुसि, अफ़सर्स खे ॾेखारींदुसि त तूं रिश्वत वरिती आहे ऐं तोखे जेको आहे सो सज़ा मिलंदी, तंहिंजे करे मूंखे 5,000 पंहिंजा ॾे त मां तोखे उन मां आज़ादु करायां। त उहो माण्हू पियो चए त मूंखे निंड न पई अचे, सॼी राति मां सोचां पियो वेठो त हाणे इहे जो मां 5,000 ॾियणु शुरू कया त वरी ॿीहर मां हुनखे ॾियणु शुरू कंदुमि। हालांकि चई जेके मूं पैसा वरिता त उहे पैसा वठी उते ई ऑफिस में मूं ख़र्चु करे छॾियो ऐं उन जा बिल वग़ैरह ठाहे छॾिया। त ही सोचींदे सोचींदे राति जो बसि मूं फ़ैसिलो कयो त हाणे जेकॾहिं मां हुन खां पैसा हुनखे नथो ॾियां उहे त उनजो नुक़सानु मूंखे छा पवंदो। चई मूंखे या त सस्पेंड कयो वेंदो या नौकिरी तां कढियो वेंदो या ॿी का सज़ा ॾिनी वेंदी। चई जे नौकिरी तां कढियो वियो त मां कंहिं ॿिए प्राइवेट इदारे में या कंहिं जॻह ते कमु कंदुसि वञी, पर हिन अज़ियत मां त मुंहिंजी जान छुटी पवंदी। त हुन बद खां बदतर जी चूंड कई, यानी जेकॾहिं वधि में वधि मूंखे नौकिरी तां कढियो वेंदो त हुन छा कयो, ॿिए ॾींहं ते जंहिं हुन माण्हूअ चयोसि त मां तुंहिंजी इहा एप्लीकेशन या दरख़्वास्त खणी तुंहिंजे आला अफ़सर सां मिलंदुसि वञी, त हू सिधो ई ॿिए ॾींहं ते उन अफ़सर सां मिलियो वञी ऐं उनखे चई साईं हीअ मूंखां ग़लती थी आहे, मूं हेतिरा पैसा वरिता ऐं हीअ पैसा मूं हिन ऑफिस में ख़र्चु कया आहिनि, पर उहे ऑफिस में मां जेके ख़र्चु कया हुया उहे मां बजट मां बैलेंस करे साॻी रक़म मां उन माण्हूअ खे ॾिनी आहे, तव्हां भले उन माण्हूअ खां पुछो। त उन अफ़सर जो पुछा कराई, जेको माण्हू ब्लैकमेल करे पियो त उहो त हिकु ठॻ हो। उन ते अॻ में ई जेको आहे सो केस हुयो हिकिड़ो, त हुनजी जान छुटी वई। त हुन बद खां बदतर जी चूंड कई ऐं उन मसइले खे आसानी सां हल कयो। त ख़ौफ़ सॼो कुझु असांजे अंदर में मौजूदु हूंदो आहे। असां
उनखे महसूसु कंदा आहियूं ऐं उन खां निजात हासिलु करण जी कोशिशि कंदा आहियूं। जीअं हिकिड़े बुज़ुर्ग माण्हू वटि हिकिड़ो माण्हू आयो, चई मां राति जो ॾाढो ख़्वाब में डिॼंदो आहियां, मूंखे अजीब क़िस्म जी कैफ़ियत थी वेंदी आहे ऐं ईअं महसूसु कंदो आहियां त का शइ मुंहिंजे मथां चढ़ियल आहे ऐं मां उनखे रड़ियां थो पियो। त उन बुज़ुर्ग चयोसि त हाणे राति जो जंहिं वक़्तु तूं सुम्हीं त उन वक़्तु पंहिंजे हथनि ते का शइ हणी छॾिजांइ, अछाण या को निशान, जेॾी महिल बि उहा शइ तोखे तंग करे तूं उनखे उहो निशान हणी छॾिजांइ। जंहिं वक़्तु जो हुन उहो निंड में सुतो त हुन उहे समूरियूं शयूं जेके हुन जे बुज़ुर्ग शख़्स हुनखे चयूं हुयूं त हुन उहे समूरियूं पाण पंहिंजे हथनि ते हयूं ऐं सुबुह जो ॾिसे त उहे समूरा निशान हिन जे पंहिंजे जिस्म ते लॻा पिया। यानी ख़ौफ़ असांजो पंहिंजो हूंदो आहे, अंदरूनी असांजी सोच हूंदी आहे, असांजी पंहिंजो हिकिड़ी पैदा थियल हिकिड़ो इरादो हूंदो आहे, ख़्यालु हूंदो आहे। उनखे कंट्रोल करणु ॾाढो ॾुखियो ऐं आसान बि आहे। ॾुखियो उन ई सूरत में जॾहिं असांखे का शइ सम्झ में न अचे। असां अरस्तू चयो त असां समूरो वक़्तु फ़क़ति रुगो बेजा ख़्यालनि ऐं वहमनि में विञाए छॾींदा आहियूं, पर उनजे नतीजे या हल जे तरफ़ असां वधंदा ई कोन आहियूं। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त असां शयुनि खे बहितरी आणण जे लाइ असां हिकिड़ो सुठो अमल कंदा आहियूं त जीअं उन सां बहितरी अचे, पर जेके ठग ऐं चालाक माण्हू हूंदा आहिनि उहे उन मां बि अहिड़ी मुतबादिल कढी वेंदा आहिनि जो हू पंहिंजे फ़ाइदे में या पंहिंजे फेवर में का न का शइ हासिलु करे वठंदा आहिनि। जीअं ॻाल्हि कंदा आहिनि त हिकिड़े माण्हूअ वटि हिकिड़ो नौकर हुयो ऐं हुन रोज़ानो हुनजी आदत हूंदी त हू जेको आहे सो खीरु पीअंदो हुयो ऐं खीरु पीअण जे दौरान पोइ वरी हू जेको आहे सुम्ही पवंदो हो। त हुनजो हिकिड़ो नौकर हो, त हुन नौकर अहिड़ो कमु कंदो हो, जॾहिं हू किलो खीर जो वठंदो हो त हू पाव पाण पीअंदो हो ऐं 3 पाव हुनखे मालिक खे ॾींदो हो त हू उहो खीरु पीअंदो हो। त हिकु ॾींहुं हिन जी तबियत ख़राबु थी पई, हू डॉक्टर ॾे वियो त डॉक्टर चयसि त तूं खीरु जेको पीअं थो उन में पाणी या मिलावट आहे, तंहिंजे करे तूं खीरु जेको आहे प्योर पी, ख़ालिसु हुजे ऐं उहो पीअंदे तुंहिंजी तबियत सही थी वेंदी। त हिन सोच वीचार करण खां पोइ उन नौकर जे मथां ॿियो नौकर रखियो त उहो ख़्यालु करे त हे मूंखे पाणीअ वारो खीरु थो ॾिए या हासुल खीरु थो ॾिए। कुझु ॾींहं त हिनखे खीरु सही मिलियो, हिन जी तबियत सही हुई। पोइ हुन जेको पहिरियों नौकर ऐं ॿिए नौकर पाण में मशवरो करे ऐं हिनखे जेको आहे हाणे अधु किलो खीर जो पियो मिले ऐं अधु किलो पाणीअ जो मिलाए हिनखे पीआरनि पिया। हिकिड़ो पाव खीर जो हो पियो पीए ऐं ॿियो पाव ॿियो पियो पीए। 2-3 ॾींहंनि खां पोइ हिन जी तबियत ख़राबु थी पई त सिधो वियो डॉक्टर ॾे। त डॉक्टर चयसि त हाणे त अञा वधीक तोखे जेको आहे पाणी वारो खीरु थो मिले पियो, तूं इन मां छुटकारो वठि, इन मां निजात हासिलु कर त तुंहिंजी जान छुटी पवंदी। त हिन छा कयो त हिन 3 नौकर बि रखियो त उहो उन्हनि जी निगरानी करे। कुझु ॾींहं हिनखे खीरु सही मिलियो ऐं निगरानी करण खां पोइ जॾहिं हू सेट थी विया त हाणे 3 पाव खीरु हो ऐं पाण में पिया पीअनि नौकर ऐं हिकिड़ो जेको पाव हुयो उहो हुन मालिक खे पियो मिले ऐं ॿियो 3 पाव हुन मिलावट पाणीअ वारी। त नौकर जो साॻा ई जशन लॻा पिया हुया ऐं हिन जो खीरु आहिस्ते आहिस्ते घटि थींदो पियो वञे। आख़िर में डॉक्टर चयसि त हाणे त तुंहिंजी तबियत सफ़ा ख़राबु थी वञे ऐं तूं जेको आहे सो ख़ालिसु खीरु पीउ। त हिन छा कयो त हिकिड़ो चोथों नौकर बि रखियो। कुझु ॾींहंनि में हुनखे समूरो खीरु पियो मिले, पर जॾहिं चोथों नौकर बि हुननि सां मिली वियो त सॼो ई खीरु हुननि खे मिले पियो, पर थोरो रुगो पाणी खीरु हुयो ऐं बाक़ी जेको आहे सॼो पाणी करे ऐं हुन मालिक खे पीआरनि पिया त उहो मालिक सुम्ही पियो पए। त असां वटि बि ईअं ई आहे, घणनि शोबनि में हिक जे मथां ॿियो निगरान था रखनि, ॿिए जे मथां टियों निगरान थो रखिजे त उहे समूरा खीर या जेको हिसो आहे उहो खाईंदा था वञनि पिया ऐं जेको असुलु मालिक ताईं आहे उन्हनि ताईं उहा शइ उहा पहुचे ई कान थी पई। त जेके माण्हू ठगीअ ऐं चालाकीअ ते हिरियल हूंदा आहिनि, तव्हां छा बि कयो, उहे ठगी ऐं चालाकी कंदा रहंदा। तव्हां उन्हनि जे लाइ कहिड़ी बि कानून ठाहियो, कहिड़ा बि रूल्स रेगुलेशन ठाहियो, उहे उन ताईं पहुचंदा रहंदा ऐं उहा शइ उहे हासिलु कंदा रहंदा आहिनि। उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी रंडक या रुकावट कॾहिं बि न मिली सघंदी आहे। तंहिंजे करे पंहिंजे अंदर जो ख़ौफ़ ख़तमु कयो। अंदर जो ख़ौफ़ ख़तमु करण लाइ तव्हां में ईमानदारी हुजणु लाज़मी आहे। अंदर जो ख़ौफ़ ख़तमु करण जे लाइ तव्हां में सचाई जो हुजणु लाज़मी आहे। अंदर जो ख़ौफ़ ख़तमु करण जे लाइ तव्हां हमेशह जेको कमु कयो उहो पुरखुलूस थी नियत सां ऐं सचाईअ सां कयो। ऐं जेकॾहिं तव्हां अंदर जो ख़ौफ़ ख़तमु करणु चाहियो था त तव्हां में एतमाद हुजणु घुरिजे। अंदर जो ख़ौफ़ तॾहिं ई ख़तमु थी सघे थो जॾहिं तव्हां
उन ई अमल में काए पियो जेको तव्हां महसूसु कयो था त हीउ ग़लति आहे या सही आहे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।